बदमनी लाक़ानूनीत ऐं क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ सखर में हिकु भेरो ॿीहर जमीयत उलमा इस्लाम जी सरबराही हेठि सिंध अमुन जरगो मुनक़िद थी रहियो आहे, जंहिंजे इंतिज़ामनि खे हतमी शिकिल ॾिनी वई आहे। ऐं जमीयत उलमा इस्लाम जो सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद महमूद शुमरो हिन हाल में पहुची दौरो बि कयो आहे, विज़िट बि कयो आहे ऐं इंतिज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। उन सां असां सां मौजूदु आहिनि अल्लामा राशिद महमूद शुमरो। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ सिंध अमुन जरगो जो कोठायो वियो आहे, उन में कहिड़ा कहिड़ा सरदार ऐं जेके वॾेरा आहिनि उहे शिरकत कंदा ऐं आख़िर उन्हनि खे हिकु टेबल ते हिकु मेज़ ते घुराइण जो मक़सदु छा आहे ऐं छो ज़रूरत फील थी आहे। राशिद साहिबु हिकु भेरो ॿीहर सिंध अमुन जरगो पियो थिए, गुज़िरियल भेरे त पीपल्स पार्टी सां लॻापियल वॾेरा जागीरदार न पहुता हुया, हिन भेरे बि दावत ॾिनी हुई आहे? जी बिल्कुलु, हिकु दफ़ो न 5 दफ़ा मां पाण सभिनी खे पंहिंजे नंबर तां व्हाट्सअप कई आहे। कराची मां जॾहिं मां उमिरि ते रवानो थियां पियो, उन खां 2 ॾींहं पहिरियां मदीने पाक मां उन्हनि खे दावत ॾिनी, मके पाक मां उन्हनि खे दावत ॾिनी, वरी मां इस्तंबुल मां उन्हनि खे दावत ॾिनी। उन्हनि जे घरनि जे दरवाज़नि ताईं पंहिंजा जमात जा उहिदेदार कारकुन मोकिले करे उन्हनि खे दावतनामा उते पहुचाया आहिनि बंगलनि ते। अॼु वरी मां सभिनी खे दावतनामो ॿीहर व्हाट्सअप कयो आहे ऐं उन्हनि खे गुज़ारिश कई आहे त उहे सुभाणे अचनि ऐं मां उमेदु करियां थो त उहे सुभाणे ईंदा। हीअ कंहिंजे ख़िलाफ़ु जरगो कोन्हे। जेकॾहिं को सम्झे थो त हीअ हुकूमत जे ख़िलाफ़ु आहे त बिल्कुलु तासुर ग़लति आहे, कंहिं बिरादरी जे ख़िलाफ़ु आहे त बिल्कुलु तासुर ग़लति आहे। हीअ सिंध जे लाइ जरगो आहे, अवाम जे लाइ जरगो आहे, अमुन जे लाइ जरगो आहे। जेको असांजो घोटकी, शिकारपुर, कंदकोट कश्मोर, जैकबाबाद ख़ासि तौर ते ऐं सॼी सिंध आम तौर ते नोगो एरिया बणिजी वई आहे। बदमनी उरूज ते आहे, क़त्लो गारतगिरी उरूज ते आहे, अगवा बराए तावान जूं वारदातूं उरूज ते आहिनि। मासूम बच्चा महफ़ूज़ कोन्हनि, राहगीर महफ़ूज़ कोन्हनि। मग़रिब खां पोइ को हाईवे ते शिकारपुर खां कंदकोट ऐं कश्मीर जे तरफ़ सफ़र नथो करे सघे। ॾींहं ॾिठे जो तंगवाणीअ खां ठुल खां जैकबाबाद खां गड़ी खेरे खां शहदादकोट खां कंबर ऐं दादू ताईं कोई सफ़र नथो करे सघे। त असां उन में हुकूमत सां ताउन जे लाइ, इदारनि सां ताउन जे लाइ, पुलिस ऐं रेंजर्स सां ताउन जे लाइ, अवाम सां ताउन जे लाइ पंहिंजे जमात जे फ़ैसिले जे तहत जरगो कयो आहे। छो त असां सम्झूं था त हथियार ओसी ताईं ॾोहारी फिटा न कंदा जेसीं ताईं उन्हनि जा पंहिंजा जहिड़ा ख़तमु नथा थियनि। उन्हनि बंदूक खईं आहे पंहिंजनि जहिड़नि जे करे। 50 क़तल थियल आहिनि, 100 क़तल थियल आहिनि, 20 क़तल थियल आहिनि। हिकिड़े ॾींहं में 12 हिकु बिरादरीअ जा जनाज़ा गॾु खया विया आहिनि, गॾु पढ़िया विया आहिनि। ज़ाहिर आहे त उहे ॾोहारी बि इन ज़िंदगीअ खां आजिज़ हूंदा। उहे बि चाहींदा त उन्हनि जा बच्चा स्कूल वञनि, उहे बि चाहींदा त उन्हनि जा बच्चा आज़ादीअ सां ज़िंदगी गुज़ारे सघनि, उन्हनि जूं नियाणियूं तालीम हासिलु करे सघनि, इज़त सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। उन जी चाबी जेको आहे उहा न मुंहिंजे हथ में आहे, न वज़ीर आला जे हथ में आहे, न पुलिस जे हथ में आहे, न रेंजर्स जे हथ में आहे, बिरादरियुनि जे चङनि मुड़ुसनि जे हथनि में आहे। उहे तारीख़ूं ॾींदा, उहे फ़ैसिलनि जे लाइ उन्हनि खे आमादा कंदा, उहे मिंथ मेड़ में असां सां गॾिजी हलंदा, तॾहिं कोई खड़तेल निकिरंदो, तॾहिं कोई रस्तो निकिरंदो। कंहिंजे ख़िलाफ़ु ही सिंध अमन जरगो न आहे, सिंध जे लाइ अमन जरगो आहे, अवाम जे लाइ अमन जरगो आहे ऐं सभिनी सां ताउन जे लाइ अमन जरगो आहे। जेको हुकूमत खे इक़दाम करणो हो, हिन अमन जरगे जी सदारत वज़ीर आला साहब खे करणी, उनखे घुराइणो हो। लेकिन JUI 2 क़दम अॻिते वधी करे सिंध हुकूमत सां, पुलिस सां, रेंजर्स सां, सरदारनि सां ताउन करे अमुन जी फ़िज़ा क़ाइमु करणु चाहे थी। छो त माण्हू हाणे आजिज़ अची चुकिया आहिनि, बस थी वई आहे माण्हुनि जी, माण्हू तंग अची विया आहिनि ऐं माण्हू हाणे इन माहौल में ज़िंदगी बसर नथा करे सघनि। तव्हां ॾिठो 2 ॾींहं पहिरियां असांजे हिंदू बिरादरी सां छा थियो ऐं हिंदू बिरादरी जो डॉक्टर तव्हांजे हिन शहर में हाणे त सखर बि मक़तलगाह बणिजी वियो आहे। जंहिंजो जनाज़ो ॾिसो उहो सखर मां थो निकिरे, जंहिंजो जनाज़ो डॉक्टर ख़ालिद महमूद शुमरो हुजे, जान मोहम्मद महर हुजे या तव्हांजे हिंदू जेको 2 ॾींहं पहिरियां हिते क़तलु थियो आहे। त इहे ज़ुल्म जूं दास्तानूं बंदि करण जे लाइ असां सभिनी खे पंहिंजनि मज़हबी, मसलकी, सियासी, बिरादरी इख़्तिलाफ़नि खे विसारे करे अॻिते अचिणो पवंदो ऐं उन जे लाइ अमली तौर ते किरदारु अदा करिणो पवंदो ऐं सिंध खे अमन ॾियारण जे लाइ हर हिक खे पंहिंजे हिसे जो किरदारु अदा करिणो पवंदो। अक्सर इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे त जेके वॾेरा जागीरदार आहिनि इन क़बीलाई तकरारनि जे पुठियां उन्हनि जो ई हथु हूंदो आहे ऐं अव्हां ई उन्हनि खे गॾु पिया कयो। फ़ैसिलनि जे पोयां बि उन्हनि जो ई हथु आहे, तारीख़ूं बि उन्हनि खे ॾियणियूं आहिनि।
उन्हनि जे ज़ोर ते तारीख़ूं या जेकॾहिं बिरादरियूं राज़ी न आहिनि त असां सां गॾु मिंत मेड़ में उन्हनि जो हुजणु ज़रूरी आहे त उहे हूंदा त उन्हनि जे मथां असरअंदाज़ थींदा। आलिम बि, बिरादरीअ जा चङा बि, नियाणियूं बि, वठा बि, जेको सिंध जो हिकिड़ो सदियुनि खां रिवायतूं आहिनि, उन्हनि रिवायतुनि खे बरक़रार रखण जे लाइ पोइ उन्हनि सरदारनि खे, उन्हनि चङनि मुड़ुसनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं इहो जेको तासुर तव्हां चओ था त उर्फ़ आम में आहे त बदमनी जा ज़िमेदार सरदार आहिनि, जेकॾहिं उहे वाक़ई न आहिनि ऐं उहे बदमनी जा ज़िमेदार न आहिनि, उहे इन जहिड़नि जा ज़िमेदार न आहिनि, उहे ॾोहारनि जी सरपरस्ती नथा कनि, त पोइ उन्हनि खे इन टेबल ते वेहणो पवंदो, उन्हनि खे आवाम खे ॿुधाइणो पवंदो त असां तव्हांजे लाइ जेको आहे उहो हर सॾ ते वेहण जे लाइ, इख़्तिलाफ़ात खे बालाए ताक़ रखी करे वेहण जे लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं उहे हिकु दफ़ो ॿीहर बि नथा अचनि त ज़ाहिर आहे त पोइ आवाम सोचींदो त किथे वाक़ई उन्हनि सरदारनि जो इन्हनि मामलात में को हथु कोन्हे। अच्छा, तव्हांजी नज़र में कारण छा आहे जो वरहनि खां कचनि वारे इलाइक़नि में ऑपरेशन पिया हलनि, कचे वारे इलाइक़नि में जदीद क़िस्म जो असुलो आहे, पुलिस पाण इतराफ़ थी करे असां वटि बि ओॾो असुलो न आहे जेतिरो कचे में मौजूदु आहे, इहो असुलो कीअं थो अचे, हीअ नाकामी जो छा कारण आहे तव्हांजी नज़र में? छो त सिंध हुकूमत जी जेका बुनियादी ज़िमेदारी आहे उन में सिंध हुकूमत नाकाम थी चुकी आहे। सिहत बेड़ो ग़रक़ आहे, तालीम जो बेड़ो ग़रक़ आहे, अमन अमान जो बेड़ो ग़रक़ आहे, वसीला, ॿेट, जज़ीरा सभु दावत आहिनि, ज़मीनूं मुठ बराबरि जेको आहे उहो भुॻड़नि जे मुठ बराबरि विकिरो कयूं पियूं वञनि, दरियाह जा सौदा कया पिया वञनि, पंहिंजा घर भरणा आहिनि, पंहिंजा पेट भरणा आहिनि, पंहिंजा बैंक बैलेंस भरणा आहिनि। ऐं असुल मामलात खां जॾहिं हुकूमत जो तवजो हटिजी वेंदो त पोइ ज़ाहिर आहे त हर फील्ड में हुकूमत नाकाम वेंदी। ऐं सिंध हुकूमत हर फील्ड में नाकाम वई आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम सिंध हुकूमत खे इन्हनि तमामु तबाहियुनि जो ज़िमेदार सम्झे थी। असुल बुनियादी ज़िमेदारी तमामु मामलात जी बहरहाल सिंध हुकूमत जे मथां आयद थिए थी। अच्छा, गुजल भेरे बि जरगो थियो या सिंध अमन जरगो हिन भेरे बि थिए पियो, इन खां पोइ आईंदा लाइ अमल छा आहे? उहो त सुभाणे वेहंदासीं, ॾिसूं त केरु अचे थो केरु नथो अचे। असां कोशिशि न छॾींदासीं, पंहिंजी कोशिशि जारी रखंदासीं। एहतिजाज ॾाढो सवलो आहे मुंहिंजे लाइ, अमन जरगो मुंहिंजे लाइ ॾाढो मुश्किल आहे। एहतिजाज करणु, कंहिंजे हाउस जो घेरा करणु, कंहिंजे हाउस जे ॿाहिरां वेहणु मुंहिंजे लाइ ॾाढो सवलो आहे। कारकुन बि तयारु आहे, जेको माण्हू तंग आयो आहे सखर लाड़काने डिवीज़न जे ॿिन्ही डिवीज़ननि जे ज़िलनि मां, जिन जी ॾींहं जी ऐं राति जी आराम सुकून ऐं निंड आराम आहे, उहे तयारु वेठा आहिनि। मां हिकिड़ो इशारो कंदुसि, सुभाणे वज़ीर आला हाउस ते 5 लख माण्हू गॾु थी वेंदा, लेकिन एहतिजाज करणु शायदि मां सम्झां थो त उहा ज़िमेदारी पूरी न थींदी जेका हिन सूरत में पूरी थींदी, जेका मां ही अमली इक़दाम कयां थो अमन अमान जे लाइ। हुकूमत सां त मां दोस्ती जो हथु वधायो आहे, इहो मदद जो हथु वधायो आहे, इहो पुलिस जे लाइ, रेंजर्स जे लाइ, ख़ुदि सरदारनि जे लाइ मदद जो हथु वधायो आहे। उन्हनि जे लाइ सहूलियत करणु पियो चाहियां त सभु गॾिजी वेही सभिनी बिरादरियुनि जा सरदार, अधूरो हिकिड़े सरदार वेंदो चवंदो साईं हू नथो मञे, हुन ॾे वेंदा त चवंदो हू मां त हिकिड़ी टेबल ते थो विहारियां सभिनी खे, साईं हू बिरादरी नथी मञे मां त तयारु आहियां, हू बिरादरी नथी मञे मां त सभिनी खे गॾु थो विहारियां। त जेकॾहिं सुभाणे जो अमन जरगो को हिकिड़ो ठोस अमली फ़ैसिलो करे थो त उनखे फॉलो कंदासीं। जेकॾहिं सुभाणे बि दोस्त नथा अचनि त पोइ एहतिजाज, मुज़ाहिरा, धरणा, हाईवेज़ बंदि करणु इहो JUI जे लाइ को नओं खेल कोन्हे। JUI इन में तजुर्बो रखे थी ऐं सिंध जे अमन जे लाइ जेको कुझु करिणो पियो मां ज़रूरु कंदुसि। बाबा जे शहादत खां वठी अॼु ॾींहं ताईं मां अमली तौर ते सिंध जे लाइ मैदान में रहियो आहियां, चाहे कारूंजर जो मसइलो हुजे, चाहे कराची खे सिंध खां अलॻि करण जो मसइलो हुजे, चाहे नौजवाननि जे मेरिट जो मसइलो हुजे, चाहे 33 नंबर पास मास्तरनि जो मसइलो हुजे, चाहे सिहत जो मसइलो हुजे, चाहे अमन जो मसइलो हुजे, मुंहिंजी जमात हमेशह पाण पतोड़ियो आहे। आईंदा बि मां पाण पतोड़ींदो रहंदुसि, जेतिरो मुंहिंजो वसु हूंदो मां ज़रूरु कंदुसि। वाक़ा करणु मूं हुअसि, ॿुधणु कमु भोतारनि जो, अलाह करे त उहे ॿुधनि, जेकॾहिं न त पोइ इनशा अवाम हूंदो, असां हूंदासीं, इहे हूंदा ऐं उन्हनि जूं ॻिचियूं हूंदियूं, पोइ उन्हनि खे हिसाबु बहरहाल अवाम खे ॾियणो पवंदो। आवाम चवे थी बदमनी आहे, माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे, सिंध हुकूमत जा वज़ीर चवनि पिया त ॿियनि सूबनि जी भेट में सिंध में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी बहितर आहे, तव्हां उन्हनि जे बयाननि खे कीअं ॿुधो? ॾिसो, हिकु आहे बग़ावत, बलोचिस्तान खे इन नहज ते पुॼायो वियो आहे जो हींअर बलोचिस्तान जो अवाम मुल्क खां बाग़ी थी चुको आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जे काफ़ी अज़ला में उतो जो अवाम स्टेट खां, रियासत खां बाग़ी थी चुको आहे। हिननि इक़दामात ते जेको सिंध जो हिन वक़्तु हाल आहे, जेको मेरिट जो क़त्ले आम आहे, जेको बेरोज़गारी जी शरह वधी आहे, जेको अमन अमान जो मसइलो दावत ते आहे, मासूम बच्चा जेका माण्हुनि जा 2-2 सालनि जा, 18 महीननि जा धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, जेका सूरत हाल सिंध जी आहे, जेकॾहिं हाणे वक़्त सिर इन्हनि मसइलनि खे न संभालियो वियो त सुभाणे सिंध जी फ़िज़ा बि उहा ई हूंदी।
जेका फ़िज़ा जेको आहे उहा बलूचिस्तान जी ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी आहे। जेकॾहिं तव्हां चाहियो था त बलूचिस्तान वारी फ़िज़ा तव्हांजो आवाम क़ाइमु न करे, मां उन्हनि वज़ीरनि खे चवणु चाहियां थो जेकॾहिं तव्हां चाहियो था त सिंध जो आवाम ख़ैबर पख्तूनख्वा जो उन्हनि ज़िलनि वांगुरु बग़ावत जा नारा न हणे, त पोइ तव्हांखे आवाम जे हक़नि जे लाइ किरदारु अदा करिणो पवंदो, तव्हांखे अमुन ॾियणो पवंदो, तव्हांखे मेरिट ते रोज़गारु ॾियणो पवंदो, तव्हांखे सिंध जे सौदेबाज़ी खां पोइ हटणो पवंदो, तव्हांखे मफ़ादात खां पोइ हटणो पवंदो, तव्हांखे आवाम जो आवाज़ु ॿुधणो पवंदो। जेकॾहिं तव्हां आवाम जो आवाज़ु न ॿुधंदव त सुभाणे शायदि जेका बलूचिस्तान जी सूरत हाल साॻी सिंध जी हुजे, पोइ जेको आहे तव्हांजा दावा ई रहंदा, आवाम पोइ बहरहाल तंग आयद बजंग आयद, आवाम आख़िर केतिरे ताईं तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त कंदो। आख़िरी सवाल सर, त अदालतुनि जर्गनि ते पाबंदी लॻाए छॾी हुई, तव्हां बि जर्गनि जी तरफ़ पिया वञो त अदालतुनि जे हुकुम जे योगदान न? मां अदालतुनि सां ताउन करणु चाहियां थो, मां राज़ी करणु चाहियां थो बिरादरीनि खे त उहे राज़ी थियनि ऐं अदालत जे तरफ़ वञनि ऐं अदालतुनि खां तारीख़ वठनि, वकील कनि ऐं उतां वञी पंहिंजो फ़ैसिलो कराइनि। जेकॾहिं अदालत में नथा कराइनि त कंहिं मुफ़्तीअ वटि वञनि, कंहिं आलिम वटि वञनि, उते नथा वञनि त कंहिं बिरादरीअ, कंहिं क़बीले, कंहिं क़ौम जे चङे वटि वञनि, कंहिं मुअज़्ज़िज़ वटि वञनि, उते वञी ख़ैरु कराइनि। मुंहिंजो हीउ इक़दाम अदालत जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु न आहे, बल्कि अदालत सां ताउन जे लाइ आहे त मां बिरादरीनि खे राज़ी कयां त उहे राज़ी थियनि त उहे अदालत जी तरफ़ रुजू कनि, उहे राज़ी थियनि त उहे फ़ैसिले जे लाइ तयारु थियनि, उहे राज़ी थियनि त उहे ख़ैरु करण जे लाइ तयारु थियनि। पोइ उन्हनि जी मर्ज़ी आहे, जंहिं वटि वञनि उन्हनि वञी फ़ैसिलो कनि। फ़ैसिलो मां कोन कंदुमि, फ़ैसिलो अदालतूं कंदियूं, उन्हनि जा चङा कंदा, वॾा कंदा, मुअज़्ज़िज़ कंदा। मुंहिंजो कमु ख़ैरु कराइण जे लाइ उन्हनि खे राज़ी करणु आहे, न कि फ़ैसिलो करणु आहे। हाँ जी, तव्हां जमीयत उलमा इस्लाम सिंध जे सेक्रेटरी जनरल अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त सत यानी सुभाणे जेको आहे सिंध अमुन जरगो हिकु भेरो ॿीहर मुनक़िद थी रहिया, जंहिंमें पूरी सिंध सां तालुक़ु रखंदड़ जेके मुख़्तलिफ़ बिरादरीनि जा चङा मुड़ुस आहिनि, वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, उन्हनि खे हिते हिकु मेज़ ते गॾु कयो वियो आहे त जीअं क़बीलई तकरार जो ख़ात्मो आणे सघिजे।